अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नाइज। नाज़रीन, पाकिस्तान जी जेका तारीख़ आहे उनमें ख़बरुनि जे हवाले सां पाकिस्तान काफ़ी रिच आहे। तो जो माण्हुनि जे बारे में तसवर इहो आहे हेल्थ जेके अंग करनि त मुसलसल जेको आहे माण्हुनि जे अंदरि अवाम जे अंदरि गुरबत जेका आहे उहो वधंदी पई वञे ऐं माण्हू अमीर कोन थियनि था, पर पाकिस्तान ख़बरुनि जे हवाले सां काफ़ी अमीर रहे थो। अॼु बि काफ़ी ख़बरूं आयूं, कराची मां ख़बर आई जेको आहे बेल जेका आहे उहा रद्द थी मुख़्तलिफ़ अॻवाननि जी, ऐं उनमें जेको आहे पाक सरज़मीन पार्टी जा अॻवान बि जेको आहे उनमें शामिल थी विया आहिनि, जिनखे गिरफ़्तारी जा जेके आहिनि पंहिंजो उहो थिया। अनीस क़ैम ख़ानी साहिबु ऐं वसीम अख्तर साहिबु ऐं पीपल्स पार्टी जो कादिर पटेल साहिबु, इहे ख़बरूं आयूं। उनखां बि अॻु में सुबुह सां ई निंड मां उथण सां ई ख़बरूं इहे आयूं त अवैध शाह साहिबु चीफ जस्टिस साहिब जो फर्ज़न जेको आहे उहो बाज़ियाब थियो आहे। ऐं उहा ख़बर जेका सभ खां पहिरें जेका पहुती ॿाहिरि आई उहा असांजे इंतिहाई क़ाबिल एतिराम DGISPR बाजवा साहिबु जेको आहे उहा ख़बर ॾिनी। उन सां गॾोगॾु जेको आहे जेके ॿियूं ख़बरूं अचनि थियूं पियूं, पर ॻाल्हि इहा आहे त असांखे नज़र इहो थो अचे त हिन वक़्तु जेको मुल्क जो सियासी मंज़रनामो आहे उनमें इहे ख़बरूं जीअं अचनि थियूं पियूं, उन्हनि ख़बरुनि सां गॾोगॾु जेका डिस्कशन ॿिनि ॾींहंनि खां वठी हले थी पई उहा इमरान ख़ान जे उन बयान ते हले थी पई जेको हुन कश्मीर में ॾिनो ऐं जंहिंमें चई त तुर्की जे वांगुरु जेकॾहिं हिते का बग़ावत थिए हा त शायदि हू न थिए हा, हिन तरह जो रद्द अमल न अचे हा अवाम जे पारां। अॼोके प्रोग्राम में असां ॻाल्हाईंदासूं त हीअ जेके डेवलपमेंट्स थियनि थियूं मुल्क जे अंदरि ऐं उन्हनि जो जेको आहे कहिड़ो इम्पैक्ट पवे थो आम माण्हुनि जी ज़िंदगी ते, असांजी जेका सियासी मंज़रनामो आहे ऐं उन जूं जेके ख़बरूं आहिनि उन जो केतिरो इम्पैक्ट आहे आम माण्हुनि जी ज़िंदगी ते ऐं उनजी ख़ुशहाली ते या उनजी तरक़ी जे या उनजी तनज़ली जे हवाले सां उन ते गुफ़्तगू कंदासूं। जेको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान हलीम आदिल शेख साहिबु, जिन त असांजे अॼोके प्रोग्राम जा ॿिया महिमान पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा नौजवान अॻवान राजा ख़लीक साहिबु आहिनि। साईं तव्हांखे भली कार चऊं था। ही इवेंट्स वाक़िया इन्हनि जो मूं ज़िक्र कयो पंहिंजो हलीम आदिल शेख साहिबु, छा फ़र्क़ु पए थो माण्हुनि जी ज़िंदगी ते जेकॾहिं मिसाल तौरु हीअ जेके ॿ माण्हू अॼु टे असांजा अॻवान पकड़िया, हर कंहिंखे ख़बर आहे इहो छॾाइजी वेंदा। अवैध शाह जी जेका बाज़ियाबी थी आहे त उनमें असांखे न त को इंफॉर्मेशन मिनिस्टर जेको ॿुधाई आहे ख़बर, न कंहिं सूबे जेको इतलात वारे वज़ीर ॿुधाई, बाख़बर बि असांखे ISPR ॿुधाए थी पई। त हीअ जेके अवाम जे वोटनि सां चूंडियल हुकूमतूं आहिनि उहे छा थियूं कनि पियूं? मतिलबु मां 5 हुकूमतुनि जी ॻाल्हि कयां थो, तव्हां मतिलबु पनामा लीक्स ते हलिया वञो, मां 5 हुकूमतुनि जी ॻाल्हि कयां थो। तव्हांजी ॻाल्हि कई आहे ॾाढी अहम ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा त या त असांखे शुरू कयूं आहे त असांजो बाज़ियाब थी वियो, गिरफ़्तार थी विया, जेके जेकी वॾियूं खपे हुयूं बाक़ी, पर इशू ॻाल्हि हक़ीक़त इहा आहे त इहे जेके बि ॻाल्हियूं अचनि थियूं, जेकॾहिं इलेक्टेड गवर्नमेंट्स तमामु बि ॻाल्हि थिया इहे कुझु कनि हा त इन्हनि जो असर बि आवाम ते पियो। जीअं त ॻाल्हि उर्दू में चवंदा आहिनि की जी बात तो सच है मगर बात है रुसवाई की। इहो ॾिसो न, शाह साहिबु कराची मां निकितो, सॼो सिंध क्रॉस कयो, बॉर्डर्स क्रॉस कयो, भली तव्हां उहो हथरकी मां क्रॉस कयो हुजे, कश्मीर मां कयो हुजे, उबाड़े मां कयो हुजे, उहो पंहिंजो सॼो पंजाब क्रॉस कयो, बलोचिस्तान कयो त बलोचिस्तान क्रॉस कयो, पोइ वञी KP में अल्टीमेटली गुज़रियो हूंदो, KP क्रॉस कयो, उन खां पोइ वञी पहुतो टांक इलाइक़ा ग़ैर वज़ीरिस्तान पहुची वियो। त छा इन सॼे रस्तनि में चेक पोस्ट न आहिनि? छा इहे जेके असांजा सिविलियन इदारा आहिनि, असांजा लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि, पुलिस आहिनि, 3 सूबनि जी पुलिस, 3 सूबा त लाज़मी क्रॉस करे विया आहिनि, उहे किथे वञनि? जेकॾहिं उहे गिरफ़्तार कंदा उहे हिनखे अनाउंस कनि, वञी जॾहिं निकितो आहे त टांक में वञी फ़ौज हिनखे पकड़ियो आहे, गिरफ़्तार कयो आहे, वरी हिनखे बाज़ियाब कयो आहे, हुननि खे एक्शन कयो आहे। अल्टीमेटली बेनिफिट उहो खणंदा, अल्टीमेटली अनाउंसमेंट ISPR कंदी, अल्टीमेटली चीफ जस्टिस चवंदो कि फ़ौज खे शुक्रगुज़ार हूं। ॿिए पासे अॼु जेके जंहिं इशू में गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, इहा बि सही ॻाल्हि त न आहे। कहिड़ो इशू आहे? टेररिज़म जो इशू। ऐं उहे गिरफ़्तार कीअं थियनि? सहूलियतकार। पर टेररिज़म थींदी न आहे, इहे सहूलियतकार जेके सभु असां अछे कपिड़नि वारा जेके बि हूंदा आहियूं, मेजॉरिटी जेको आहे कॾहिं कॾहिं अची वेंदो आहे को वीचारो हिन में, पर मेजॉरिटी थींदी आहे इहा बि जेकी टेररिज़म जंहिंजा सहूलियतकार हूंदा आहिनि, इहे सभु वॾा आहिनि जेके हेडलाइंस में हलनि पिया, पर मरंदो केरु आहे? आम माण्हू। मेजॉरिटी तव्हां ॾिसो न, असां लिस्टूं ॾींदा आहियूं ख़ासि ये लोग मरी है 3 साल में, पर उहे सभई माण्हू हूंदा आहिनि
उन्हनि जो नालो बि कोन ॿुधाईंदा आहिनि। ॻाल्हि इहा आहे त इहो थी वेंदो आहे। हाणे अॼु त हेडलाइन में रहिया बख़्तर बंदि मां बि हिकिड़ो अॻवान साहब बख़्तर बंदि मां हिकिड़े विक्ट्री पियो करे त जीअं बल्दिया फैक्ट्री में ॿियनि टेररिज़म में इन्वॉल्व आहिनि, उहो अॼु लीडर थी निकिता आहिनि। अजमेर वारो सियासी माण्हू वॾो गिरफ़्तार थींदो, भली केतिरो किनो कमु न कयो हुजे, उहो वञी विक्ट्रीज़ कंदो। जीअं उहो लाॻो साफ़ हुयो, हर दफ़ा उहो अयान मलिक नओं कपिड़ा वेस तब्दील करे वेंदो आहे, एलमरो जी पटको वधाईंदो आहे, कॾहिं बास्केट पाए वेंदो आहे, मैदान निकिरंदो आहे। ॻाल्हि सही आहे त हिन में मां नथो सम्झा त या त असीं इन खां सभु सबक़ु सिखियूं त अवाम ज़िंदगी में असरु पए। असां सबक़ु में अवाम अलॻि हले पई, ही इशूज़ अलॻि हलनि पिया, इन इशूज़ ते अवाम बि जेॾीमहिल ताईं जेकॾहिं इन सां फ़र्क़ु पवे, बाबा ही गिरफ़्तार थिया, छो गिरफ़्तार थिया, अवैध छा अगवा थियो, छो अगवा थियो, छो लोकल पुलिस न गिरफ़्तार कयो, उन ते अवाम पंहिंजो रायो तब्दील करे त मां सम्झां थो त हिन में असरु पइजी सघे। पर अवाम जो इन सभिनी इशूज़ सां उहो सम्झनि था त असांजो कंसेप्ट लिंक डीलिंक थी विया, उनजो लिंक ई न आहे इन्हनि इशूज़ त उहो ॾिसे ई नथी। उहो चवंदा मुंहिंजा मसइला अलॻि आहिनि, इन्हनि जा मसइला अलॻि आहिनि। ही गिरफ़्तार बि थींदा त विक्ट्री पाईंदा, हिकिड़ो जेब कुतिरो हुजे, घर में मानी न हुजे, ॿार बुखिया हुजनि, जेकॾहिं उहो पिक पॉकेटर पकड़िजी वेंदो, दलील थी कुटे कुटे उनखे। पर पोइ ही जलसनि में एतिरा माण्हू छो था अचनि? अवाम जे डीलिंग थी वञे पॉलिटिशियंस खां, त पोइ ही जलसा थियनि था। इमरान ख़ान जलसा करे थो, मियाँ साहब बि बीमार थियण खां पहिरियों जेको आहे KPK जे अंदरि वॾा जलसा कया, फज़लुर रहमान संगत जी साॻियनि ॾे। मियाँ साहब मां बि उमीद जी किरण, बिलावल जा जलसा बि उमीद जी किरण, इमरान ख़ान जा जलसा। इमरान ख़ान साहब त कॾहिं कोन आयो एज़ अ PTI लीडर। हिकिड़े पासे में उनखे मां इन करे चवां थो भई सभिनी जो लाज़मी हिननि जो पंहिंजो उन ते तरीक़ेकार ॻाल्हि हूंदी। पर इमरान ख़ान खे बि 4 साल त 3 साल त थी विया न KPK जी हुकूमत कंदे। सही चेंज त मूंखे हिकिड़ी ख़बर आहे, पंहिंजो हलीम आदिल शेख साहिबु, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ख़बर आहे त तव्हांखे बि इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते आहे त जॾहिं धरणे खां पोइ गो नवाज़ गो जा नारा हणाए इमरान ख़ान जेको आहे पहुतो पंहिंजो KPK जे अंदरि, जॾहिं आर्मी पब्लिक स्कूल जे ॿाहिरां बीठो वञी त उन वक़्तु बि माण्हुनि चयो त गो इमरान गो जा नारा लॻा न। ॾिसो ठीकु आहे न, वरी ॾिठोसीं जॾहिं बरसातूं पयूं, 3 ॾींहं जेको आहे परवेज़ खटक साहिबु कोन हुयो, उहो साॻियो मंज़रनामो जेको असां सिंध जे अंदरि ॾिसूं था या पंजाब जे अंदरि ॾिसूं था, बलूचिस्तान जे अंदरि ॾिसूं था, उते बि असांखे उन तरह जा मंज़रनामा KPK जे अंदरि बि नज़र आया। हालांकि कंहिं पार्टी कोन कयो, हिते त पार्टी ऑर्गेनाइज़ कयो न। उते ईअं न हुयो, उते स्कूल खुलियल आहिनि, हॉस्पिटल में दवाऊं मिलनि थियूं, उते घणो कुझु करप्शन ख़तमु थी वई आहे, पुलिस गर्दी ख़तमु थी वई आहे, इहो जेको तपेदार गर्दी आहे इहा ख़तमु थी वई आहे। लाज़मी ॻाल्हि आहे, न सफ़ा ठीकु थी चुको आहे, टाइम लॻंदो। अहिड़े क़िस्म जो बयान हाणे राजा खां बि वठूं था, चवंदो पंजाब जे अंदरि बलूचिस्तान जे अंदरि सभु ठीक थी वियो। माण्हू ॻाल्हि कंदो राजा तव्हां छा था ॾिसो, ही छा आहे पंहिंजो मतिलबु? ख़ान साहब जी जेका ॻाल्हि हुई, जंहिंखे काफ़ी PMLN जेको आहे उहो बि चयो आहे त हुनजो मक़सदु हो त पॉपुलरिटी जेका आहे नवाज़ शरीफ़ साहिब जी न रही आहे। ॾिसो इन पर मां त इहो चवां थो त छा वाकई असांजे पॉलिटिशियन्स जे बारे में, छाकाणि त सर्वे जेके बि आहिनि उहे इहो चवनि था त सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ सां मसइलो न आहे, अॼु पाकिस्तान जे अंदरि सभ खां वधीक का पॉपुलर शख़्सियत आहे त उहा राहिल शरीफ़ जी आहे। मां तव्हांजे इन सवाल खे ऐं तव्हांजे पहिरें सवाल खे ॿिन्ही खे रिलेट करे जवाबु ॾींदुसि त हिकिड़ी ॻाल्हि बुनियादी तौर ते असांखे इहा सम्झणु घुरिजे त पाकिस्तान में जमहूरियत इन इट्स लेटर एंड स्पिरिट उहो निज़ाम लागू न थी सघियो आहे। उन में असां सभिनी जो फेल्यूअर आहे, अवाम जो बि, ख़वास जो बि, लीडर्स जो बि, एज़ अ सोसाइटी में असां सभई जेके फ़र्द आहियूं। अवाम जो छा फेल्यूअर आहे? मां अर्ज़ु कयां उहो इन करे फेल्यूअर आहे त अवाम वोट त ॾिए थो पर पोइ उनखे फॉलोअप नथो करे। यानी वोट अवाम इन नियत सां बि घणी अक्सरियत नथी ॾिए त असांखे इन वोट सां तब्दीली आणी आहे या असां ही वोट ॾियूं था कंहिं मक़सद जे ख़ातिर। माण्हू असां वटि हिकिड़े बल्ब ते बि वोट ॾियनि था, हिकिड़े खंभे ते वोट ॾियनि था। त हिकिड़ो जेको जमहूरियत जो निज़ाम हिकिड़ी पोयां जेको उनजो असेंस आहे उहो अञा ताईं लागू न थी सघियो आहे पाकिस्तान में। बदकिस्मती आई आहे पाकिस्तान जी, मां सम्झां थो। ॿिए तरफ़ जेके असांजा लीडर्स आहिनि, ख़ासि तौर ते जेके तव्हां इमरान ख़ान साहिब जे बयान जी ॻाल्हि कई आहे, उहो उन्हनि जी ॻाल्हियुनि मां इहो लॻे थो त उन्हनि खे बि अवाम जे वोट जे उन ताक़त उन इख़्तियार ते यकीन न आहे। उहे बि सम्झनि था त जेका तब्दीली ईंदी या जेका हिन मुल्क जे अंदरि कंहिं बि क़िस्म जेको वायुमंडल चेंज थिए उनजो तालुक़ बि हू सम्झनि था त कंहिं न कंहिं इशारे सां आहे, कंहिं न कंहिं इदारे जी मदद सां थींदो।
त मां सम्झां थो त उन्हनि खे बि यकीन रखणु घुरिजे त हिन मुल्क में जंहिं तब्दीलियूं तव्हां नारो हणो था उहा तब्दीली वोट जी पर्ची सां ईंदी, वोट बैलेट सां ईंदी, बुलेट सां नथी थी सघे, नई लॉन्ग बूट सां अची सघे थी। छो जो असांखे तव्हांजो पहिरियों सुवाल हो न, उनजो जवाबु लेटर एंड स्पिरिट में असांखे तॾहिं मिलंदो जॾहिं असां हिन मुल्क में जमहूरियत खे कॾहिं बि डीरेल थियणु न ॾींदासीं ऐं हिन जमहूरियत पंहिंजे इर्तिकाई अमल मां गुज़री करे ई हिन समाज यार ॾिसो किताबनि जे हिसाब सां, तकरीरुनि जे हिसाब सां त भली ॻाल्हियूं तव्हां कयो। मूंखे जेका इहा ख़बर आहे त तव्हां 70 खां पोइ 70 में तव्हां चूंडूं कयूं, जेको आहे मुजीब खे इक़्तिदार न मिलियो, 2 हिसा थी वियो। 73 71 खां पोइ भुट्टो आयो, भुट्टो साहिबु आयो। उनखां पोइ जेको आहे तव्हां वरी 77 में चूंडूं करायूं, वरी तव्हां वटि 77 खां वठी 85 ते चूंडूं न थियूं, पर उन विच में तव्हां मकानी इदारनि जी चूंडूं करायूं, वरी 85 में चूंडूं करायो, वरी 88 में चूंडूं करायो, 90 में चूंडूं करायो, 90 खां पोइ 93 में चूंडूं करायो, 93 खां पोइ वरी तव्हां 99 जे अंदरि चूंडूं करायूं, 99 खां पोइ वरी 2002 जे अंदरि ऐं 2005 जे अंदरि तव्हां वटि चूंडूं थियूं। चूंडुनि जो सिलसिलो, इलेक्टेड गवर्नमेंट जो सिलसिलो, माण्हुनि जो जेको विल आहे, तव्हां ॾिसो उन विच में 2 मार्शलाऊं खाई वियो। जमहूरी अमल जो तसलसल न रहियो। कीअं न रहियो? इहो ई त चवां थो, असां वटि जमहूरियत जो मतिलबु सिर्फ़ु चयो आहे चूंड थिए, इन मतिलबु आहे जमहूरियत। पर चूंड खां पोइ जेको 5 साल विच में पीरियड तमामु अयूब जी मार्शल तव्हांखे भुट्टे जी शीप में लीडरशिप ॾिनी, ज़िया जी मार्शल में तव्हांखे जेको आहे नवाज़ शरीफ़ जी सूरत में लीडरशिप मिली। तव्हां उन्हनि मार्शलाउनि खे सफ़ा जो रद्द कयो था। तव्हांखे ख़बर आहे तव्हां पंहिंजी क़यादतूं तव्हांजूं फुटियूं लीडर उन पंहिंजे मार्शलाउनि जे दौर में मञूं था। ॾिसो इहा ॻाल्हि मञूं था, पर उन सां गॾोगॾु मार्शलाउनि केतिरियूं वॾियूं असांजे मथां जेके तारीख़ जा ज़ुल्म ऐं सितम आहिनि उहे बि त पंहिंजी जॻह ते आहिनि, उन्हनि मां नुक़सानात बि नथा चऊं त उनमां नुक़सान बि थिया आहिनि। बाक़ी शख़्सियतूं लाज़मी ॻाल्हि आहे, जॾहिं मुल्क में इनकलाब ईंदा आहिनि या मुल्क जे अंदरि इन क़िस्म जूं बग़ावतूं थींदियूं आहिनि, उन मां इन क़िस्म जूं शख़्सियतूं जनम वठंदियूं आहिनि ऐं उहे पोइ अवाम में जॾहिं पॉपुलर थींदियूं आहिनि त पोइ उन्हनि सां उन्हनि ताक़तुनि जो जेके गैर जमहूरी ताक़त मां सम्झणु चाहियां थो त चूंडूं थींदियूं रहियूं, माण्हुनि ॾे वेंदा रहिया, ठीकु आहे न? बिल्कुलु। ऐं उहो भली परवेज़ मुशर्रफ जे साए में थियूं या इसाक़ खान जे साए में थियूं। मिसाल तौरु पाण जेकॾहिं चऊं था त भई जेको आहे हे ज़िया जी मार्शल आहे ऐं पंहिंजो हिन जी मार्शल आहे, तव्हां पंहिंजे पाड़ोसी उनखे छॾियो मिसाल खे छॾियो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न राजा साईं ॾिसो जमहूरीदार मज़बूत आहिनि, असां वटि बि अञा 25 साल ॿिया खपंदा, जमहूरीदार मज़बूत थी साईं। इहा असां 25 सालनि जो बि उहो चऊं, पर मां चवां थो ज़िया जी मार्शल ऐं परवेज़ मुशर्रफ जी मार्शल जो जेको विच वारो पीरियड आहे उनमें बि त जेको आहे तव्हांखे चओ था त उनमें को उन विच में काई बि जमहूरी हुकूमत पंहिंजो टेन्योर पूरो न करे सघी आहे। इन विच में ज़िया साहब जे अरे बाबा उन ॾींहनि में त सिर्फ़ु एतिरो थोरी थियो, बेनज़ीर साहिबा जा 2 हुकूमतूं, नवाज़ शरीफ़ साहब जी 2 हुकूमतूं पंहिंजो टेन्योर पूरो न करे सघियूं। एतिरो थोरी थियो, पैसा वरितऊं पे, DGI सुप्रीम कोर्ट में बयानु ॾेई वियो आहे त नवाज़ शरीफ़ खे मां हेतिरा पैसा ॾिना, शहबाज़ शरीफ़ खे हेतिरा ॾिना, पीर पगार खे हेतिरा ॾिना, पैसा वरितऊं पे पार्टियूं ठाहिण लाइ ऐं कैंपेन हलाइण लाइ। ॾिसो मां हिकिड़ी अर्ज़ु करे वञा, उन में इहे सभु इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, पर अञा ताईं उनजो को बि सबूत या सबूत छा हुन सुप्रीम कोर्ट में बयानु आहे, तहक़ीक़ात का गवर्नमेंट कराए न। नवाज़ शरीफ़ साहब खे जेके पैसा ॾियण जूं ॻाल्हियूं, नवाज़ शरीफ़ साहब को हाणे टांगे पार्टी और लीडर त कोन हुयो हुनखे तव्हां पैसा पिया ॾियो। मां अर्ज़ु करे वञा त हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ जी ज़बान सां इहा ॻाल्हि सच साबित हुई, तारीख़ में इहा ॻाल्हि सच हुई त पोइ नवाज़ शरीफ़ खे ज़रूरत छो पेश आई त पोइ हुनखे जेल में विझनि ऐं पोइ जलावतन कनि? इहा ज़रूरत छो पेश आई जेकॾहिं हू तव्हां खां पैसा पोइ वठे त? ॾिसो इहे शयूं तारीख़ झुटलाए छॾियूं आहिनि, इन में का बि सदाकत न आहे। तव्हां सम्झो था वाक़ई तारीख़ झुटलाए छॾियूं? साईं ॻाल्हि इहा त इन ते कॾहिं बि इन इशू ते जवाबु कोन आयो। तव्हां ॾिठो हूंदो त कंहिं पार्टी जे लीडर इन्हनि जे PMLN जे असां पैसो न वधायूं, इहा हिकु फैक्ट आहे। जेको बयानु आयो, जेको जवाबु आयो, जेको अञा हले पियो केस, उन में कंहिं न कोर्ट में जवाबु ॾिनो आहे, सुप्रीम कोर्ट में वञी जवाबु ॾियनि हा न त इहे असां पैसा न वधायूं। ॻाल्हि इहा आहे त इहा हक़ीक़त आहे त बिल्कुलु मां चवां थो ख़ान साहिब जे बयान ते ॻाल्हि थिए पई, भाऊ बि ज़िक्र कयो त असां अॼु दुनिया ते बीठा आहियूं, पर इन बयान खे ईअं न कयो न कि तव्हां हिन हिकिड़ो नंढो पार्ट न कयो, पूरी ॻाल्हि कयो की उहो माण्हू चवंदा की फ़ौज ईंदी त हिते फ़ौज ईंदी त माण्हू मिठाई भराई, इहो न था चऊं। खान साहब इहो चयो आहे अगर जो हालात पाकिस्तान के हैं इसमें अगर फ़ौज आएगी तो लोग मिठाई बनाते, और अगर नवाज शरीफ साहब तुर्की के वजह वो अर्दगान की जगह नवाज शरीफ साहब होते तो वहाँ हम ना निकलते। क्यों ना निकलती?
इसलिए आए ते अॼु छा कयो आहे परदगान साहब 30 लख जेको आहे उहो 7 लख नौकरियूं ॾिनियूं आहिनि, 30,000 इंडस्ट्रीज़ लॻायूं आहिनि, IMF जो लोन फारिग करे छॾियो आहे। इन जो जेको इम्पैक्ट हो ट्रिकल डाउन थी हेठि ताईं आयो, जंहिं करे जो आवाम खे जेके बेनिफिट्स मिलनि पिया मैदान में अची वियो त जेकॾहिं फ़ौज अची वेंदी कूद थी वेंदो असांजा बेनिफिट्स काॾे वेंदा। असांजो उन बयान खे पॉलिटिकल बयान आहे, असां अॼु बि चऊं था त जेकॾहिं तव्हां गवर्नमेंट उन हिसाब में हिते हलंदड़ हुजे हा त बिल्कुलु माण्हू निकिरी अचनि हा। पर हींअर पाकिस्तान में पोज़ीशन न आहे। अॼु हर इशू ते क्रिकेट टीम जी खटण आई आहे त पुठियां छा थो नज़र अचे कि उहो ट्रेनर को मेजर अलाए कहिड़ो उमिरि आहे केरु आहे, उहो ट्रेनर कराए ट्रेनिंग थी उहो शुरू थी वई। अॼु जस्टिस साहब जो पुटु बाज़ारि थियो, माण्हू चवंदा फ़ौज ते जेकॾहिं असां इहो कमु न कंदासीं असां PCB खे पोलिटिसाइज़ करे न। पर तव्हां जेका ॻाल्हि कई न, तव्हां चओ त 3 सूबनि मां अवेस शाह गुज़री वियो, ठीकु आहे न, 3 सूबनि में हिकिड़ो KPK बि आहे, जेको असुल जेका ॻाल्हि आहे न। छाकाणि त उनखां पहिरियों जॾहिं थियो वाक़िया थिया पंहिंजो पीपल्स पार्टी जी हुकूमत जे अंदरि, जॾहिं पंहिंजो जेको आहे सलमान तासीर साहब जो फर्ज़ंद जेको अगवा थियो, उहो बि सूबे पंजाब जे अंदरि उन वक़्तु जेका आहे शहबाज शरीफ़ साहब जी हुकूमत हुई। ॿियो जेको अगवा थियो उहो त इलेक्शन जे टाइम ते अगवा थियो ऐं उहो बि केयरटेकर गवर्नमेंट जे अंदरि उहो बि हलियो वियो त मसइलो हुयो। पर उन वक़्तु सिविलियन गवर्नमेंट्स हुयूं, नजम सेठी साहब जेको आहे जहिड़ो माण्हू उन वक़्तु CM पंजाब हो ऐं पर उहो त असां वटि जेके इहे इदारा आहिनि, असां एॾी हिकिड़ी वॾी हिकिड़ी पूरी दुनिया जे अंदरि जेको आहे जेके इंतिहाई अहम ऐं सेंसिटिव रियासतूं सम्झो वञनि थियूं, जिन वटि एटमी हथियार आहे, असां एॾी पावरफुल जेको आहे पंहिंजो असांजी पोज़ीशन आहे, पोइ असां इहे नंढड़नि नंढड़नि मसइलनि में हिकिड़ी बनाना रियासत वांगुरु माना हुतां अफ़गानिस्तान मां अचनि था खणी हलिया अथव, छा चकर आहे? अॼु बि असां वटि प्रॉब्लम इहो आहे त भई अफ़गान सिमुनि ते असांखे जेको आहे पंहिंजो आर्मी पब्लिक स्कूल जो वाक़ियो थियो, असांजो आर्मी चीफ वञी फिलाए कयो। छा माना रियासत असां आहियूं किथे, पॉलिटिशियंस किथे बीठा आहिनि ऐं रियासत पूरी मजबूरी तरह किथे बीठी आहे। उहो जेके तव्हां वाक़िया ॿुधायो था उन वाक़िए खां पोइ तब्दीली तमामु घणी आई आहे। हिकिड़ी मां हिकिड़ी ॻाल्हि ऐड करे छॾियां थो, ॾिसो छो थो थिए। अॼु मां अचण खां पोइ कलाक में ॾिसां पियो त अनवर सयाल साहब चयो आहे कि हिनखे गिरफ़्तार करे पेश कयो अथव, पुलिस हिनखे गिरफ़्तार करे कंहिंखे पटेल साहब खे, इन करे त हू थोरो हुन सां लाइन में न आहे तो हटियल आहे। तारिक सयाल खे गिरफ़्तार न करे रेंजर्स न पुलिस, पटेल साहब खे त पीपल्स पार्टी सां ठहियल न आहे। तारिक सयाल त जेको सॉरी असद करल खे गिरफ़्तार न कयो त असांजो माण्हू आहे। पटेल साहब अॻु में असांजो हाणे कोन थो थिए त गिरफ़्तार कयो। जॾहिं इहा बिटा मयार हूंदा, बिटा निज़ाम हूंदा, बिटा सिस्टम हूंदा, डबल स्टैंडर्ड्स हूंदा, पोइ इहो निज़ाम थींदी आहे। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, राजा चए थो त इहे जेके वाक़िअनि खां पोइ तब्दीली आई आहे, पर जेको अॼु अवेस शाह जी बाज़ियाबी आहे उहा सलमान तासीर जे पुटु या जेको आहे पंहिंजो यूसुफ रज़ा गिलानी जे पुट जी जेका अगवा खां वठी होसिते पहुचण ऐं हिन ते कहिड़ी फ़र्क़ु आयो आहे, मां पुछणु चाहींदुमि राजा सिंह खां। पर नाज़रीन वठूं था वक़फ़ो, वापसि प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा असां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हले थी मुल्क जे सियासी मंज़रनामे जे हवाले सां। अवैस शाह चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो पुटु बाज़ियाब थियो आहे ऐं कराची जे अंदरि कोर्ट जे हिकिड़े फ़ैसिले जे तहत जेका अॻुवाणनि जी बेल रद्द थी आहे ऐं इन्हनि सभिनीनि मसइलनि जे पस मंज़र में असां गुफ़्तगू पिया कई त पाकिस्तान जे अंदरि जेको सियासी पार्टियूं आहिनि या सियासी हुकूमतूं आहिनि उहे कहिड़े हंधि बीठल आहिनि ऐं उन्हनि जी छा जेका आहे पंहिंजो पोज़ीशन आहे। उन वक़्तु सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ हुई पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻुवान सां गॾु अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी राजा, ॻाल्हायोसीं पिया, तव्हां चओ त उन्हनि वाक़िअनि खां पोइ तब्दीली आई आहे, मतिलबु उहे अॻुवा थिया लाहौर मां अफ़गानिस्तान पहुची विया, हितां कराची खां अवेस शाह अॻुवा थी टांक ताईं पहुची वियो, त तब्दीली कहिड़ी आई? त बॉर्डर खां मां अर्ज़ु करे वञा, तब्दीली इहा आई त तव्हां तासीर साहब ऐं गिलानी साहब जा मिसाल ॾिना, उन्हनि जी बाज़ियाबियूं सालनि खां पोइ थियूं आहिनि। जॾहिं त हाणे असांजी इंटेलिजेंस एतिरी मज़बूत थी वई आहे जो 2 हफ़्तनि जे अंदरि असां अवेस शाह खे बाज़ियाब करायो आहे। ऐं ॿी मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा त जेके बि वाक़ियात अॻु में थींदा हुया, जंहिं लेवल ते हुया, जंहिं रफ़्तार सां हुया, उन में तमामु घणी कमी आई आहे।
कराची जी हालतुनि में तमामु घणी मुस्बत तब्दीली असां ॾिसूं था। पाकिस्तान जी हालतुनि में जेके असां अॻु में ॾिसंदा हुआसीं त हर हफ़्ते तक़रीबन हिकिड़ो ख़ुदकश हमलो थींदो हुयो, उहे तमामु शयूं रुकिजी वियूं आहिनि। दहशतगर्दनि जा नेटवर्क्स जेके आहिनि उहे तोड़िया विया आहिनि, उन्हनि जी रसद जेका आहे लाइन आहे उनखे ब्रेक कयो वियो आहे। असांजूं इंटेलिजेंस एजेंसीज़ वटि जेके गैजेट्स आहिनि अॼुकल्ह जेके दुनिया जा जदीद तरीन, उन्हनि मां हू फ़ाइदो वठनि था। ट्रेसिंग सिस्टम हुननि वटि तमामु घणो स्ट्रॉन्ग थियो आहे। त इहे सभु शयूं आर्मी पब्लिक स्कूल जे वाक़े खां पोइ असांजे लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जेका आहे उन में तमामु घणी पेशरफ़्त कई आहे। ऐं मां हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधाए वञा त इहे सभु शयूं अॻु में बि थी सघनि पियूं, परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में बि थी सघनि पियूं, ज़रदारी साहिब जे ज़माने में बि थी सघनि पियूं, पर उन्हनि हुकूमतुनि जी विल नज़र न आई असांखे। हीउ जेको तव्हां तासुर ॾियण जी कोशिशि कयो था त असांखे ख़बर बि ISPR ॾिए थी, ISPR जी ज़िमेदारी आहे त उहा ख़बर ॾे। ISPR हिकिड़ो फ़ौज जो उहो इदारो आहे जेको पब्लिक रिलेशन जो इदारो आहे ऐं उनखे इतलाह ॾियणी आहे, इतलाह जो इदारो आहे। इन करे मां सम्झां थो त जेके बि इन क़िस्म जूं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जे मथां का अपडेट अचे थी त उनखे उनजो इतलाह बर वक़्तु ISPR खे ॾिनो वञे, छो जो ॾियणु घुरिजे, छो जो उहा ई डायरेक्टली उन्हनि सां कनेक्टेड आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन सॼे खे मॉनिटर करण में पाकिस्तान जी हुकूमत जो हथु आहे। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ साहब जो तमामु घणो इन में किरदारु आहे। उन तमामु घणी फ्री हैंड ॾिनो आहे पाकिस्तान जी लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खे। सियासी मुदाख़लतूं न आहिनि। इवन पंहिंजी पार्टीअ जे तमामु घणनि लीडर्स असांजा जेके आहिनि उहे असांखां नाराज़ आहिनि इन ॻाल्हि ते त बाबा पार्टी जे इदारो नथो ॿुधी इहा ॻाल्हि त तव्हांजी न मञींदो मां करे वञा त इहा ॻाल्हि तव्हांजी मुंहिंजे ख़्याल में मञणु ॾाढो ॾुखियो कमु आहे, छाकाणि त जॾहिं पंजाब जे अंदरि असांजे जेको आहे लॉ एनफोर्सिंग इदारनि जेको ऑपरेट करणु पिया चाहियो ऐं उहो जॾहिं वाक़ियो थियो लाहौर वारो उनखां पोइ हुननि यूनिलेटरली शुरू करे छॾियो। शहबाज़ शरीफ़ शरीफ़ ऐं कोर कमांडर लाहौर जी मीटिंग थी हुई जंहिंमें तय थियो हुयो त सॼे पंजाब में साईं मीटिंग में तय थियो हुयो। तव्हांजो छा टेक आहे? ॻाल्हि इहा आहे त इहो टेक मुंहिंजो न आहे, इहो तव्हांजो बि आहे, सॼी क़ौम जो बि आहे। असांजो भाउ नंढो इन ठीकु आहे, इन चवण इहो ई ॻाल्हाइणु घुरिजे हिनखे। पर हक़ीक़त इहा आहे त गवर्नमेंट डायरेक्शन ॿी आहे ऐं आर्मी जी डायरेक्शन इन्हनि इशूज़ ते ॿी आहे। जॾहिं नवाब पंजाब में वञनि था त उहे चवनि था त नैब न अचे, हे न अचे, को एक्शन न करे। पोइ छोटू गैंग ताईं जेको आहे उहो बि फ़ौज जी मदद, माना छोटू गैंग लाइ बि फ़ौज खपे, अवैध शाह लाइ बि फ़ौज खपे। की इन्हनि जी टेक हुजे, इन्हनि जी अहिड़ो सभु ऑन बोर्ड हुजनि हा। जीअं मूंखे यादि आहे उन ॾींहुं मां हिकिड़े वॾे उर्दू हिकिड़े चैनल जे शो में हुउसि, उन ॾींहुं छोटू गैंग बारदाब थियो, उन में DG ISPR बि ऑनलाइन आयो हो। त ॻाल्हि इहा आहे त इहे बिल्कुलु न आहिनि, इन्हनि खे हुजणु घुरिजे। हिन त फाथा पइनि था। ॾिसो न हींअर जेकी पानामा लीक्स वारो इशू आहे, मां सम्झो उन खां पोइ हिकिड़ो जेको माना हिकिड़ो गवर्नमेंट ते जेको मियां साहब जो जेको प्राइम मिनिस्टर साहब जो जेको कंट्रोल हुयो उहो असांखे इलाही वीक थींदो पियो नज़र अचे। असांखे लॻे थो त हिकिड़े ख़ौफ़ में आहिनि, हाणे अलाए छा थींदो। उन डिले टैक्टिक्स, टाइम वधाइणु, मां सम्झां थो हींअर गवर्नमेंट अलाए केरु थो हलाए, कहिड़े तरीक़े सां हले पई। ऐं ॾिसो न जॾहिं प्राइम मिनिस्टर साहब वियो त छा लॻे न पियो त हीअ को कहिड़ी स्टेट आहे। जीअं तव्हां जेको बनाना स्टेट आहे त माना पंहिंजे मुंहुं हलंदी पई वञे, को ग्रिप न आहे, भई इदारा पंहिंजे मुंहुं पाण था हलनि। ऐं ॻाल्हि बेसिक इहा आहे त अवाम खे को रिलीफ कोन्हे। असां ॾिसूं था त बिजली जो उहो ई साॻियो मुहकारो आहे, लाइट आहे कोन, लोड शेडिंग आहे, वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। हेॾे कराची में असां ॾिसूं था त के इलेक्टेड जंहिंखे वणेसि बिल मोकिले छॾे, जंहिंखे वणेसि गिरफ़्तार करे वठे, जंहिंखे वणेसि PMD खणी वञे। सॼे सिंध में इहो ज़ुल्म लॻी पई आहे। किथे हेस्को खे ॾिसो, सेप्को खे ॾिसो, फेडरल गवर्नमेंट आहे न, आलमी बात आहे, महांगाई साॻी जॻह ते मौजूदु आहे, वॾनि लाइ बेनिफिट्स आहिनि, हेठि लेवल ते का शइ कान्हे। पंहिंजी करप्शन जा चर्चा मां नथो चवां, दुनिया जहान में जेके पनामा लीक्स खां पोइ पाकिस्तान जा ओवरऑल जेको इंटरनेशनली बदनामी थी, अॻु में न हो, ठीकु आहे पीपल पार्टी सॼो इल्ज़ाम ईंदो, इन सिरे महल थियो, इन्हनि जो स्विस अकाउंट्स थिया, पर PMLN लाइ एतिरी वावेला कोन थींदी। हाणे ॾिसोसि इन सॼे इशू खां पोइ मां सम्झां थो त PMLN जो जेको ग्राफ हुयो उहो एतिरो सफ़ा हेठि अची वियो आहे त माण्हुनि खे उमेदु रही त इहा लीडरशिप बि उहा हूंदी त 600 करोड़ जे हिकिड़े फ्लैट में इन्हनि जी लीडरशिप उते रहंदी इन में। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असां सम्झूं था पॉलिटिकल क़ुवतूं मज़बूत थियणु घुरिजनि। बाक़ी मां साईं जी ॻाल्हि जी हिकिड़ी जवाबु ॾींदुसि, असां कॾहिं बि को बि गैर आइनी कमु हूंदो असां हुन गॾु कोन हूंदासीं। बिल्कुलु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ असां ॿिया असांजी ॻाल्हि थी आहे, असांजी लीडरशिप चवे थी, असां ॻाल्हि था कयूं त तव्हां पंहिंजी गवर्नेंस ठीकु कयो, पंहिंजा फ़ैसिला पाण कंदासीं, सियासी माण्हू कंदासीं। ठीकु आहे जेकॾहिं असां चऊं था प्राइम मिनिस्टर उहो रिज़ाइन करे, असां नथा चऊं त असांखे ठाहे छॾियो, असां चऊं त भली पंहिंजो माण्हू ॿियो ॾेई छॾियो, जेको वणे ॾेई छॾियो। इहो बि नथा चऊं त को मार्शल अची वञे, इहो बि नथा चऊं त गैर आइनी क़ुवत अची वञे। असां चऊं था तव्हां ते इल्ज़ाम आहिनि, तव्हां हलिया वञो, पंहिंजो ॿियो माण्हू नॉमिनेट करे छॾियो, पोइ कमीशन में जेकॾहिं क्लियर थिए, पर ठीकु आहे उन ते टॉक्स हलनि पियूं। हिन दफ़ा असां वधीक जमहूरी थी आहियूं,
में चवंदा तव्हां सभु चवंदा ही सोलो फ्लाइट था कनि सोलो फ्लाइट था कनि असां सभिनी खे ऑन बोर्ड खणी था हलूं पीपल पार्टी खे बि ॾाढो असां कोड़ो इहो घुट असां पीतो आहे ॾुखियो आहे ॾाढो सिंध में खणी हलणु माण्हू चवनि था छा आहे किथे पर असां चवंदा न सिंध में पीपल्स पार्टी तव्हां खां वधीक पॉपुलर आहे वोट खटिया अथई 13 जी इलेक्शन खटी अथई वरी 15 जी मकानीदारनि जी चूंड बि खटी अथई परिणाम ॾिसंदासीं इनशाला केरु थो खटे जेकॾहिं इलेक्शन ठीक थो थिए जेकॾहिं वो तो बिलावल भी चए तो 18 जी इलेक्शन सही न थी अल्लाह मालिक सही थिए इंशाल्लाह जो तब्दीली हूंदी सिंध में भी पूरी तब्दीली तव्हां नज़र ईंदी माण्हुनि में मां सम्झां थो मां त सवाल जेको आहे जो की डिस्कशन जो तव्हां त अलाए छो ॿई ॼणा जेको आहे उनखे पार्टियुनि जे कॉन्टेक्स्ट में ॾिसो था मां चवां थो मिसाल तौरु तव्हांखे ख़बर आहे न त ज़रदारी जी 5 सालनि जी हुकूमत जे मथां प्रेशर हुयो तव्हांखे ख़बर आहे न त नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत जे मथां हिकिड़ो प्रेशर आहे पर तव्हां उन्हनि ॻाल्हियुनि ते नथा ॻाल्हायो तव्हां चओ था पनामा लीक्स ते ॻाल्हाईंदव तव्हां हिन ते ॻाल्हाईंदव हुन ते ॻाल्हाईंदव मां चवां थो जेको सिविलियन गवर्नमेंट्स खे हिकिड़ो राइट टू रूल हुजे उहो ॿुधायां थो कोन थो थिए न एक्सरसाइज़ इन करे न आहे त असां डिलीवर नथा कयूं असांखे जॾहिं मौक़ो थो मिले असां पंहिंजो पाण खे मज़बूत करण में लॻी था वञूं असां इदारनि खे कंट्रोल नथा कयूं असां अवाम खे रिलीफ नथा ॾियूं तंहिं करे अवाम हथ में नथी हुजे पोइ ॿियनि खे मौक़ो थो मिले असां पंहिंजे माण्हुनि खे कंट्रोल नथा कयूं ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं असां डिलीवर कयूं असांजी गवर्नेंस ठीक हुजे पोइ माण्हू गवर्नमेंट बि तव्हां चओ था कोन थी करे न न केरु चयो तव्हां चओ न हितां KPK मां गुज़री तव्हां पहुतो न मां इहो नथो चवां सभु कुझु तव्हां चओ था त असां पुलिस ठीक कई आहे इमरान खान साहब हर जलसे जे स्टेज ते चए थो असां पुलिस ठीक कई आहे मां नथो चवां त असां 100% असां फ़रिश्ता न आहियूं केर बि न असां को अलादीन जो चिराग आहे अल्टीमेटली पर इन हूंदे बि KP में अल्हम्दुलिल्लाह घणो कुझु ठीक आहे राजा साईं चए थो त बाबा मूंखे बि टाइम ॾियो बिल्कुलु राजा साईं त जेकॾहिं सिविलियन हुकूमतूं डिलीवर नथियूं कनि छा हिन जो मतिलबु आहे त को गैर आइनी सेटअप अचणु घुरिजे छा जेकॾहिं सिविलियन हुकूमतुनि में कुझु ख़राबियूं आहिनि असांजे पंहिंजे ॾिसो न असां सभु सिविलियंस आहियूं इहा तव्हां न चओ त मां हक़ीक़त मां उहा ई ॻाल्हि थो कयां मां पंहिंजी पार्टी लाइन खां हटी करे थो ॻाल्हायां त जेकॾहिं वापडा में करप्शन आहे जेकॾहिं कंहिं इदारे में करप्शन आहे जेकॾहिं टांग ताईं माण्हू KPK क्रॉस करे अवैध शाह पहुची थो वञे उन्हनि इदारनि में जेकॾहिं हरगिज़ इहो मतिलबु न आहे त तव्हां जमहूरी सेटअप खे लपेटे ऐं तव्हां हिन मुल्क में गैर आइनी रूल जेको आहे उनजे लाइ राह हमवार कयो या अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो बींग पाकिस्तान जे लीडर जे जंहिंसां इहा उन तासुर वञे अवाम में त शायदि तव्हां कंहिं आंगुर जी कंहिं उंगली जी तलाश में कंहिं एम्पायर थर्ड एम्पायर तलाश में आहियो ॾिसो इहे शयूं न थियणु घुरिजनि हिन मुल्क में तब्दीली वोट जी ताक़त सां अचणु घुरिजे ऐं उनजे लाइ सभु गॾिजी करे जिदोजहद कनि असां मुक़ाबले लाइ तयारु आहियूं जेके बि असांजे मथां एलिगेशन्स आहिनि उनजो फ़ैसिलो पाकिस्तान जो अवाम कंदो हिननि हालतुनि में मूंखे घटि में घटि लॻे थो त को मूंखे तब्दीली पाकिस्तान में ईंदी नज़र नथी अचे मूंखे 2018 में सिंध पीपल्स पार्टी खटींदी नज़र अचे थी पंजाब में मुस्लिम लीग नून वफ़ाक़ में मुस्लिम लीग नून बलोचिस्तान ऐं KPK में सूरत हाल थोड़ी घणी तब्दील जेकॾहिं थी बि त उन छो जो KPK जो हिकिड़ो पंहिंजो रूल रहियो आहे हू हिकिड़े साल ANP खे ॾींदा आहिनि ॿिए साल कॉमर्स पार्टी ॾींदा आहिनि 3 साल PTI खे ॾींदा आहिनि 4 साल कंहिंखे ॾींदा उन मथां एतबार नथो करे सो चवण जो मक़सदु इहो आहे त इहो स्टेटस को जेकॾहिं जारी रहियो त पोइ छाजी तब्दीली छाजियूं ॻाल्हियूं तव्हां अचो मैदान में असां बि पंहिंजो आस्तीनूं मथे करण लाइ तयारु आहियूं अचो तव्हां तहरीक हलायो था शौक़ु पूरो कयो मुस्लिम लीग नून छा घर वेही रहंदी छा मुस्लिम लीग नून अवाम जे वोटनि सां आई आहे मथे करे छॾियूं आहिनि साईं तयार आहिनि असां मथे करे छॾियो न मां त सिंपल पुछां थो त वोट त ॾिनो न हिन भेरे माण्हुनि वोट ॾिनो मुस्लिम लीग नून खे वरी ॾींदा साईं वरी तव्हां ॿुधायो त मुस्लिम लीग नून जी कहिड़ी हिन वक़्तु ताईं कहिड़ी पॉपुलर अपोज़िशन आई आहे साम्हूं कहिड़ी पॉपुलर अपोज़िशन आहे माण्हू PTI खे छा पिया सम्झनि मां अर्ज़ु करे वञा त ॾिसो ईअं बि सिर्फ़ु न आहे त बिल्कुलु डिलीवर न थियो आहे छा हिन मुल्क में मोटरवे न पिया वॾा जलसा इमरान खान जा पंजाब जे अंदरि एॾा वॾा जलसा इमरान खान जा पंजाब जे अंदरि थिया आहिनि जो तव्हां 97 में बि थींदा हुया नवाज़ शरीफ़ 2/3 मेजॉरिटी खणी हुयो इमरान खान साहब जा 97 में जलसा तमामु वॾा हुया उन खां पोइ हाणे इलेक्शन खां अॻु में वॾा जलसा थिया हुया 90 वारी इलेक्शन मां अर्ज़ु करे वञा हिन इलेक्शन खां अॻु में बि वॾा जलसा थिया न इमरान खान साहब जा छा रिज़ल्ट आयो जलसा इलेक्शन KPK में पंजाब जे अंदरि ॿी नंबर ते पंजाब इस्म जी वॾी पार्टी जेको आहे इमरान खान ॿिए नंबर ते इहो थोड़ी आहे त हिकिड़ो माण्हू 100 सीटूं खणे ॿियो 10 खणे त ॿिए नंबर ते अची वियो
इमरान खान इंक्रीमेंटल 80 सीटूं खणी त पोइ थिए न को 10 ना घणी सीटूं पंजाब असेंबली अंदर घणी पूरी कंदासीं। हली मादर साहब माज़रत सां नज़र नथो अचे तव्हांजी जेका तर्ज़ सियासत आहे उन हिन मुल्क जो जेको कल्चर आहे सियासी कल्चर आहे उनखे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे जंहिंजे करे असां मायूस आहियूं। असां एज़ अ पॉलिटिकल वर्कर चाहियूं था त असांजी मज़बूत अपोजिशन बाकिरदार अपोजिशन सुठी अपोजिशन हुजणु घुरिजे पर हीअ कहिड़ी अपोजिशन आहे? तव्हां हिकु ॾींहुं बिलोरानी जा ख़िताब था ॾियो ॿिए ॾींहुं उन सां गॾु वञी वेही था वियो था चओ था असां कड़वो ढुक पीतो आहे। इहो कहिड़ो कड़वो ढुक आहे? पोइ उन्हनि जी मुफ़ाहिमती पॉलिसी में पोइ उन्हनि जी मुफ़ाहिमती पॉलिसी में तव्हांजी मुफ़ाहिमती पॉलिसी में भाउ जी हिकिड़ी ॻाल्हि खे एग्री थो कयां। इन्हनि चयो त असां पाकिस्तान जे पॉलिटिकल कल्चर खे ख़राबु करे छॾियो आहे। तव्हांजे पॉलिटिकल कल्चर जेको बदबूदार पॉलिटिकल कल्चर हो जंहिंमें बारियूं लॻंदियूं हुयूं जंहिंमें आम माण्हू जो ख़्यालु कोन थींदो जंहिंमें करप्शन थींदी जंहिंमें पंहिंजा नवाज़ी थींदी जंहिंमें नौकरियूं खपंदियूं आहिनि जंहिंमें महांगाई थींदी जंहिंमें ज़ुल्म थींदो असां उन कल्चर खे ख़तमु करे छॾियो आहे। असां आम माण्हू खे मज़बूत कयो आहे। असां हिकिड़ी डिफरेंट सियासत कई आहे। असां नौजवाननि खे एक्टिवेट कयो आहे। असां नौजवान में शऊर आंदो आहे। असां हिन नौजवान एक्टिव लॻा पिया न। हले मां दावत ॾींदुसि वालिद साहब कोॾे छॾे हे पाण हेॾे अचे असां वटि ॻाल्हि आहे। चाचा खे दावत ॾिनी हाणे न आयो न यार इहो मुंहिंजो शुगर बि हले। ॻाल्हि इहा आहे हक़ीक़त आहे त असां बिल्कुलु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन कल्चर खे तब्दील कयो आहे ऐं असां इनशाअल्लाह इन जेको बदबूदार कल्चर आहे असांजो पॉलिटिकल बदबूदार पॉलिटिकल कल्चर असां उनखे सुठो कंदासीं। असां उन में तब्दीली आणींदासीं। जीअं असां जेकॾहिं सुभाणे असां गवर्नमेंट में हूंदासीं त इनशाअल्लाह पोइ इहो न हूंदो त आवाम फ़ौज ॾे ॾिसंदी या असां चवंदी हर शइ पोइ आर्मी करे हर शइ ॿिया इदारा कनि। इनशाअल्लाह उन में गवर्नेंस ठीकु हूंदी उन में मामला ठीकु हूंदा आम माण्हू जी ज़िंदगी में ख़ुशहाली हूंदी आम माण्हू खे नौकरियूं मिलंदियूं आम माण्हू खे महांगाई त ॼाण मसइलो छा आहे आम माण्हू जो तुर्की में छो माण्हू बीठा जेके मां तव्हांखे ॿुधायो नौकरियूं मिलियूं IMF जो लोन ख़तमु थी वियो हिते त साईं हिननि IMF जो अञा वधाए छॾियो। इनशाअल्लाह असां इन पाकिस्तान खे उहो पाकिस्तान ठाहींदासीं जंहिंमें हिकिड़े जे 10 करोड़ माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी ख़बरूं न साईं इनशाअल्लाह KP में वञी खान साहब इमरान खान साहब जे जिते हुकूमत आहे गुज़िरियल 3-4 सालनि खां PTI जी उते फज़लुर रहमान साहब ऐं मियां साहब वॾा जलसा कया ऐं उते चयूं त बाबा उहो KP खे न किथे आहे। मुंहिंजी ॻाल्हि न आहे मां वञा थो तव्हां वञो मां सीरियस थो चवां तव्हां वञो हिकिड़ो तव्हां हफ़्ते जो विज़िट करे अचो तव्हां ॾिसो त छा आहे वापसि अची 2-3 शोज़ कयो मां समय भली साईं खे विहारो तव्हां वञो वाक़ई त फ़र्क़ु आई आहे उते केरु कंहिंजी FIR नथो कटे सघे उते हिते साईं अर्ज़ु ॿुधो स्टेट्स ठहियल आहिनि केरु वञो पंहिंजे आम माण्हू त पंहिंजी दाख़िला नथो रखाए सघे पंहिंजो फ़र्ज़ु नथो वठी सघे हिते न को पटवारी कल्चर आहे न को पुलिस कल्चर आहे न को त मास्तर उते भाॻियल न आहिनि गोश्रू उस्ताद उते न आहिनि दवाऊं उते मिलंदियूं आहिनि हॉस्पिटल जीअं प्राइवेट इलाज ॾिसो इहो ॾिसो अॼु बि पॉलिटिशियंस खे पाकिस्तान जे पॉलिटिशियंस खे हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ी ॻाल्हि आहे मिसाल तौरु तव्हां ॿुधायो न ईअं राजा खे चवंदासीं या शहबाज़ शरीफ़ जलसनि में ॻाल्हाईंदो आहे त बाबा असां हे कयोसीं मोटरवे फलाणो 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 50 जेके आहिनि उहे पंहिंजा ॿुधाईंदा ईअं तव्हां ॿुधो फ़ैसिलो त अवाम हुनखे वोट ॾिनो आहे वरी जेको तव्हां ज़रदारी साहिब खे ॿुधो उहे तव्हांखे ॿुधाईंदा त असां सिंध जे अंदरि हेतिरियूं बेज़मीन हारियुनि खे हारियूं ॾेई छॾियूं बेज़मीन हारियुनि खे ज़मीनूं ॾेई छॾियूंसीं हेतिरनि खे जेको आहे हे करे छॾियोसीं हेतिरनि हर कंहिं वटि पॉलिटिशियन वटि हिकिड़ो वॾो हिकिड़ो रिकॉर्ड आहे त अवामी ख़िदमत जो पर जॾहिं ग्राउंड ते वञी ॾिसूं था त पाकिस्तान जे अंदरि अॼु बि 50% खां मथे माण्हू जेको आहे गुरबत जी लकीर 10 करोड़ माण्हू ठीकु आहे ॿिनि जी मानी न आहे हाणे मूंखे ॿुधायो त उन में जेको आहे 1.5 करोड़ KPK जे अंदरि बि त हूंदा न अल्टीमेटली हूंदा। मां सवाल इहो थो कयां त जेको असांजी इहे सॼो बहस मुबाहिसो आहे असांजी जेका सॼी एक्टिविटी आहे हीअ जेके रोज़ असांजूं हेडलाइंस ठहनि थियूं हीअ जेको आहे अॼु फलाणा गिरफ़्तार थी विया फलाणनि जी बेल थी वई फलाणे जी न थी वई फलाणे जी हुकूमत ख़तमु थी वई फलाणे जी हुकूमत अची वई माण्हू आम माण्हू जेको आहे आम माण्हू जॾहिं एम्पावर थींदो न आम नौजवान आम माण्हू असां कंदासीं उनखे इंशाअल्लाह उन खे असां इन्वॉल्व कयो आहे जॾहिं आम माण्हू मज़बूत थींदो त तब्दीली ईंदी इंशाअल्लाह बीइंग अ पॉलिटिशियन तब्दीली असां आणींदासीं इंशाअल्लाह फेल्यूर आहे त आम माण्हूअ खे आम माण्हू ला तालुक रहियो आहे सॼे हुकूमती कारोबार खां हमेशह उहो डिस्टेंस ते रहियो आहे उनजो कमु सिर्फ़ु 5 सालनि खां पोइ हिकु दफ़ो अची वोट ॾियणु आहे उन खां अॻु में 3 महीना जेके इलेक्शन अॻु में हूंदा आहिनि उन में आम माण्हू जी मौजूं हूंदियूं आहिनि उन में उनजी चमचागिरी बि थींदी आहे उन में आम माण्हूअ सां वाइदा बि कया वेंदा आहिनि हिकिड़ी धोखेबाज़ी जो वॾो सिस्टम हलंदो आहे उन खां पोइ उनजो जेको 5 सालनि ताईं हुकूमत जेका बि चूंडिजी ईंदी आहे उन सां जेको आम माण्हूअ जो लातालकी आहे डिस्टेंस आहे उन डिस्टेंस खे ख़तमु करणी
तंहिंजे करे त तव्हांखे पहिरियों ई चयो त बाबा मां हिकिड़ी पार्टी हिकिड़ी सरकार जे बारे में नथो ॻाल्हायां। मां अॼु तव्हांजे साम्हूं जेको सुवाल रखां थो उहो पाकिस्तान जे अवाम जे पारां उहो बुनियादी तरह सुवाल रखां थो सभई पार्टियूं ऐं सभिनी हुकूमतुनि जे बारे में मां ॻाल्हाइणु चाहियां थो। मां चवां थो जेकॾहिं तव्हां बि अपोज़िशन में आहियो न, हिते बि तव्हां अपोज़िशन में आहियो, KPK जे अंदरि बि तव्हां अपोज़िशन में आहियो, PTI जेको आहे उहा 3 सूबनि जे अंदरि अपोज़िशन में आहे न, छा था कनि? मतिलबु मूंखे सम्झ में नथो अचे त उहो जेकॾहिं एक्टिवेट जेको तव्हां चओ था माण्हू जेको आहे अवाम जेको आहे नथो अचे, इररिलेवेंट थो थी वञे। जेकॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ कालियन थियूं त इमरान ख़ान जा जलसा थिया न पंजाब जे अंदरि, माण्हू आया न, क्राउड तो हुयो जलसनि में, सिंध में भी थियो। जॾहिं असां निकितासीं मखदूम साहब, साईं जॾहिं मखदूम साहब आयो, ॾिसो माण्हू अचनि था न। फयाज़ साहब तव्हां ॾिसो जॾहिं करप्शन मिटायो, मुल्क बचायो, रैली असांजी कराची खां कमू शहीद भई, तव्हां ॾिठा माण्हू हुया? ॾींहं जो 12 बजे माण्हू हुया, राति जो 8 बजे भई, राति जो 12 बजे माण्हू कॉल कई। उते छा हूंदो, असां चवंदासीं नारो लॻाईंदासीं गो नवाज़ खे, माण्हू चवंदा हेठां गो सॾंदारी हो, चवनि त हीअ पहिरियों लॻायो। अलमियो ॾिठो असां माण्हुनि सां तव्हां बिटरे कयो न, तव्हां वञी पीपुल्स पार्टी सां इताद करे वेही रहिया। को इताद आहे, ॾिसो न साईं, को इताद चंदुरे माण्हुनि सां ॾिसो माण्हुनि सां हिकिड़ो मैसेज पे ॾिनो, तव्हां उहो डिलीवर न कयो। मां चवां थो त उहे चवंदा ॿई नारा गॾु लॻायो, असां पोइ करे लॻाईंदासीं। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असां इताद कयो आहे पनामा लीक्स ते, असां चऊं त साईं वारे बि शामिल थिया पनामा लीक जे इताद कयूं। इन करप्शन खे मुल्क मां, इन करप्शन खां पाक कयूं। मुंहिंजी ॻाल्हि इहा त असांजी ख़्वाहिश आहे, तव्हां बि त हलिया आयो फयाज़ साहब, ॻाल्हि इहा COD तव्हांजी बि रिकॉर्ड ते मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो मिनट फयाज़ साहब, मुंहिंजी ॻाल्हि कयां। असांजो जेको पनामा लीक्स ते आहे, जेको असांजो टेक आहे इहो आहे त इन में स्टार्ट भली असांखां करे वठो तव्हां। असां चाहियूं था हिकिड़ी दफ़ा तय थी वञे, चार्ज थी वञे, ठीकु आहे, प्राइम मिनिस्टर साहब नथो थिए भली अची वञे, पर हिकिड़ी दफ़ा सभिनी खे हाणे मुल्क खे करप्शन सां COD जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां हुई, गुज़िरियल जेके 5 साल हुई, हिकिड़ो दफ़ो त वक़्तु अहिड़ो आयो जॾहिं MQM ऐं फज़लुर रहमान ॿई निकिरी विया हुआ, तव्हांजी पार्टी कमेटी ठाही हुई, तव्हां बि त टेका ॾिना हुनखे सिस्टम जमहूरियत खे बचाइण लाइ। जमहूरियत सां कहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि असांजो किरदार हमेशह ॾिसो हिकिड़ी सिस्टम अपोजिशन ते इन लेवल ताईं कईसे त हू मजबूर थी विया हुआ पंजाब में गवर्नर राज नाफ़िज़ करण ते। केरो ज़रदारी साहब, उहा त शुरूआती ॾींहंनि जूं ॻाल्हियूं, शुरूआती ॾींहंनि जूं ॻाल्हियूं कीअं आहिनि? असांजे अपोजिशन में एतिरो दम हुयो न त हू न पिया बर्दाश्त करे सघनि। नवाज़ शरीफ़ त कंहिं सूबे में गवर्नर राज नाफ़िज़ न कयो आहे। कहिड़ो इहो बि दाग़ त जेको आहे न, इहो तव्हां ॾिसो छो असांजी हुकूमत हिन वक़्तु जेका मां ॻाल्हि थो कयां, असां त कंहिं सूबे में गवर्नर राज नाफ़िज़ न कयो आहे। मतिलबु उहो त तव्हांजे हुनखे वॾे वज़ीर खे हुन पंहिंजो कोर्ट नाअहल करार ॾिनो न, हुन में हो छा करे, न ज़रदारी साहब छा करे, उहो त कोर्ट जो फ़ैसिलो हुयो। मतिलबु आहे त गवर्नर राज नाफ़िज़ थी वञे, मतिलबु उहो त हाणे वफ़ाक़ी हुकूमत गवर्नर राज नाफ़िज़ न कयो हुयो। न कोर्ट त हुनखे वज़ीर आला खे नाअहल करार ॾिनो न। ॾिसो उन खां पोइ इहो मतिलबु त न हुयो तव्हां इलीगल मीन्स, मतिलबु उहो मां चवां थो त उहो वरी आबिद शेर अली साहब चवे थो इल्ज़ामात लॻाए थो, तव्हांखे पाण ख़बर आहे कंहिंजे मथां कहिड़ा खुला हुनजो वालिद साहब जेको आहे इल्ज़ामात के राणा सनाउल्लाह जे मथां किलर आहे, अलाए छा आहे, ठीकु आहे, मतिलबु किलर आहे, अलाए दहशतगर्द आहे, हे आहे। राणा मशहूर साहब जी वीडियो थी अची वञे, पंजाब में त कुझु नथो थिए न। मां पुछां थो त सभु कुझु ॾिसनि त सही न, पाण आबिद शेर माना असां नथा लॻायूं, चवंदा बाबा PTI वारा लॻाइनि, PP वारा लॻाइनि था, पाण हिकिड़े फेडरल मिनिस्टर जो माइट मियां साहब जो उहो चए थो त इन कातिल आहे, इहो दहशतगर्द आहे, इहो करप्ट आहे। राणा मशहूर जी वीडियोस थी अचनि, हुन कुझु कयो न, PMLN ते इहो इल्ज़ाम आहे त हुननि जेको आहे मां अर्ज़ु करे वञा, मुंहिंजो मसइलो सिंध आहे, मुंहिंजो मसइलो आबिद शेर अली ऐं हुनजे पीउ जी ऐं राणा सनाउल्लाह जो झेड़ो कोन्हे। जेकर हुन ते इल्ज़ाम इंक्वायरी थियणु घुरिजे। राणा मशहूद जी जेकर केरु करण ॾींदो, रड़ियूं था कयो, नैब खे असां न ऑपरेट करण ॾींदासीं, रड़ियूं था कयो असां रेंजर्स खे ऑपरेट करण न ॾींदासीं, कई आहे असां ऑपरेट करण कंहिं चयो आहे न करण ॾींदासीं, तव्हां रिकॉर्ड ते आयो न, इहा ग़लति आहे। वज़ीर आज़म इहो चयो हुयो त तव्हां बग़ैर सबूत जे कंहिंजे घरनि में न घिरो, ऐं इहा ॻाल्हि बाबा हिते जॾहिं पीपुल्स पार्टी चई पई तॾहिं तव्हां चओ त न, नेब उन बयान खे वेलकम कयो। इहा ॻाल्हि जॾहिं पीपुल्स पार्टी चई पई रेंजर्स जे बारे में त भई बग़ैर सबूतनि जे तव्हां ऑफिसनि में घिरी था वञे, रिकॉर्ड खणी अचो, उन वक़्तु तव्हांजो होम मिनिस्टर जेको आहे पंहिंजो उहो पंहिंजो इंटीरियर मिनिस्टर चए पियो न इहो ठीकु आहे, न हुन इहा ॻाल्हि न कई, हुन चयो त जेके बि वाकई सबूत मिलिया आहिनि। अॼु ॿी हिकिड़ी बिटे निज़ाम वारी ॻाल्हि थी आहे, साईं कामिल शाह साहब चयो आहे त रेंजर्स रुगो कराची में करे जेको बि करिणो आहे
सिंध अंदरूनी सिंध न वञे जेको आहे सूबो हिकिड़ो आहे असांजो इशूज़ असांजा बराबरि आहिनि जिथे बि ग़लति हुजे असां पूरे पाकिस्तान में अवाम खे चवनि था त हू भली ख़राब हुजे भली मरनि भली जेको वणेसि थिए हुते आहिनि कोन तव्हां उन्हनि ते पाण उन्हनि खे कोशिशि कंदासीं त ॿिए प्रोग्राम में घुराईंदासीं सिंध जो मसइलो त आहे न नायर साहिब सिंध जो वॾो मसइलो त आहे न इहो सिंध में जेका हालत कई आहे उन ते बि त थोरी लपकुशाई थियणु घुरिजे सिंध जी हालत जे ॾिसो न सिंध जी हालत ते त रोज़ ॻाल्हायूं था पिया तव्हां बि अचो था साईं सां बि काफ़ी प्रोग्राम कया आहिनि सिंध खे ज़ाहिर जॾहिं हिते वेठा आहियूं त पाण बल्कि शुरूआति बि हितां सिंध जी ख़बर सां ई कईसीं त हीअ जेके गिरफ़्तारियूं थियूं आहिनि पर मां अॼु सिंध पंजाब ऐं हुनजे दायरे में ॻाल्हाइणु न पिया चाहियो मां चयो पियो त मजबूरी तरह ते असांजी सियासत जेका आहे उन तनाज़ुर में ॻाल्हायूं त असांजी तव्हां थोरो टाइम आहे त उनजे हल जी तरफ़ थोरा ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहियां थो त छा हुननि इशारो ॾेई छॾियो आहे बंदि कयो मां मुख़्तसिर हिकु लाइन में ॾियां उनजो हल इहो आहे त पाकिस्तान जा माण्हू ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू जॾहिं वोट ॾियनि था त पोइ उन खां पोइ सॼे सिस्टम सां हू गॾिजी हलनि बि लातालुकी ऐं इशू बेस्ड मां चयुमि पाकिस्तान ख़ुशूसन सिंध चयुमि छो सिंध जी सिंधी माण्हू असांखे ॾिसनि था उहे पंहिंजो लिंक ज़रूरु रखनि ऐं इशूज़ ते ॿाहिरि ज़रूरु अचनि इहो जेको आहे तव्हांजी हिते जेका अपोज़िशन पार्टी आहे इस्माइल राव जी सदारत में तव्हां जेकॾहिं कॉल ॾियो एजिटेशन हलायो त माण्हू अचनि न जेकॾहिं तव्हां मफ़ाहमती पंहिंजो हुनमें हूंदो फेज़ वारी अपोज़िशन में हूंदो सादगी सादा माण्हू असांजा टोटल 3 MP आहिनि असां कहिड़ी सही न माण्हुनि त आहिनि न 3 MP सॼी अपोज़िशन जमातूं गॾिजी को रोल इख्तियार ज़रूरु करे सघनि थियूं सरेंडर करे आहिनि पर असां अपोज़िशन कंदासीं सरेंडर करे प्रोग्राम जो पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं